अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ऐं महाजिरन ऐं अंसारन मंझा जिन सब खां पहिरियां ईमान जी दावत क़बूल करण में अगराई कई ऐं लब्बैक चयो ऐं पिण उहे जेके इखलास सां इन्हनि यानी साबिक़ूनल अव्वलून जे नक्शे कदम ते हलिया उन्हनि सभिनी खां अल्लाह राज़ी आहे ऐं उहे पिण खाइस ख़ुशि ऐं राज़ी आहिनि। अल्लाह उन्हनि लाइ बाग़ तयार करे छॾिया आहिनि जिन जे हेठियां नहरियूं वहनि थियूं, उहे मंझंदि हमेशा रहंदा। इहा वॾी कामयाबी ऐं मुराद माणण आहे। तव्हां जे आसपास वारनि वदविन मां के मुनाफ़िक़ आहिनि ऐं मदीने जे रहण वारनि मां बि के मुनाफ़िक़ आहिनि जेके मुनाफ़िक़ीअ ते अड़िया रहनि था ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो खे नथो ॼाणी, असीं उन्हनि खे ॼाणूं था। उहो वक़्तु वेझो आहे जॾहिं असीं उन्हनि खे ॿ भेरा या ॿीणी सज़ा ॾींदासूं ऐं इहा दुनिया में रुसवाई ऐं क़बर में अज़ाब ऐं रुगो उन्हीअ ते बस न आहे, पोइ उहे अञा वधीक वॾे अज़ाब ॾांहुं मोटाया वेंदा। मुनाफ़िक़ जहन्नम जे तरे में उछलाया वेंदा। इहो वाकई संदन लाइ तमामु वॾो अज़ाब हूंदो। ऐं ॿिया अहिड़ा आहिनि जिन पंहिंजे गुनाहनि जो एतिराफ़ कयो आहे, उन्हनि जा चङा कम ऐं ख़राब कम गॾियल सॼियल आहिनि। उम्मीद आहे त अल्लाह जल्दी खेनि माफ़ कंदो ऐं यकीनन अल्लाह त बेहद बख़्शणहार ऐं निहायत रहम करण वारो आहे। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू संदन माल मां भले सदको वठ यानी विरहाइण लाइ, पर यादि रहे त अहले बैत लाइ सदको हलाल न आहे ऐं तू उन माल सां खेनि यानी संदन ज़ाहिर ऐं बातिन पाक ऐं साफ़ कर। उन्हनि लाइ दुआ घुर, बेशक तुंहिंजी दुआ उन्हनि लाइ तस्कीन यानी तसल्लीअ जो बाइस आहे ऐं अल्लाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। छा खेनि मालूम न आहे त उहो अल्लाह ई आहे जेको पंहिंजे बाननि जी तौबा क़बूल करे थो ऐं सदक़ात यानी ख़ैरात खे वधाए थो ऐं बेशक अल्लाह ई ॾाढो तौबा क़बूल कंदड़ ऐं निहायत मेहरबान आहे। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त तव्हां अमल कंदा रहो यानी तौबा ऐं सदकनि खां पोइ बि अञा तव्हां आज़माइश हेठां आहियो, तंहिं करे जल्दी अल्लाह ऐं संदसि रसूल ऐं मोमिन सभई तव्हां जा अमल ॾिसंदा ऐं तव्हां खे इहो विसारण न घुर्जे त सिघो ई तव्हां माण्हू सभु गुझ ऐं ज़ाहिर यानी गैब ऐं ज़ाहिर ॼाणींदड़ अल्लाह ॾांहुं मोटाया वेंदो, पोइ जेकी कुझु अव्हां कंदा आहियो तंहिंजी अव्हां खे सुध ॾींदो। ऐं उन्हनि मां के ॿिया जीअं काब बिन मालिक, हलाल बिन उमिया ऐं मरार बिन रबी जेके पिण जंगे तबूक ते न विया हुआ, जिन न पाण ते अबू लबाबा वांगुरु सख्ती कई, न हीला बहाना ॻोल्हिया पर साफ़ साफ़ पंहिंजो क़सूर क़बूल कयो। उन्हनि जो मामिलो अल्लाह जे हुक्म लाइ तरसियल आहे। अल्लाह खे वणे त खेनि सज़ा ॾिए, वणे त उन्हनि ते महर सां मोटे ऐं माफ़ करे ऐं अल्लाह ई त सभु कुझु ॼाणींदड़ ऐं निहायत दानाओ ऐं कमाल हिकमत वारो आहे। ऐं के ॿिया वरी अबू आमिर ईसाई राहिब जहिड़ा आहिनि जिन मस्जिद ज़रार यानी नुक़सान वारी मस्जिद उन गर्ज़ लाइ ठाही आहे त मुसलमाननि ऐं हक़ जी दावत खे नुक़सान पहुचाइनि ऐं अल्लाह जी बंदगी बदिरां कुफ्र कर ऐं ईमान वारनि में ॾफेड़ विझनि ऐं उन माण्हूअ लाइ हिकु अॾो घाट या मोर्चो ठाहिनि ऐं उन माण्हूअ खे पनाह ॾियनि जेको अल्लाह ऐं संदसि रसूल सां अॻु में बि लड़ी चुको आहे। ऐं उहे ज़रूर कसम खणी चवंदा त उन ई मस्जिद ठाहिण में चङाईअ खां सवाइ असांजो ॿियो को बि इरादो न आहे, पर अल्लाह शाहिदी ॾिए थो त उहे बिल्कुलु कूड़ा आहिनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ई मस्जिद जी इमारत में असली न बीहजांइ, पर जंहिं मस्जिद कुबा जो बुनियाद पहिरियां ई ॾींहं परहेज़गारीअ ते रखियो वियो आहे सा उन जी वधीक हक़दार आहे त तूं उन में इबादत निमाज़ पढ़ण ऐं पढ़ाइण लाइ बीहीं। उन मस्जिद में अहिड़ा माण्हू आहिनि जेके पाक रहण पसंदि कंदा आहिनि ऐं अल्लाह पाक रहण वारनि सां मोहबत करे थो। छा पोइ तव्हांजो कहिड़ो ख़्याल आहे त जेको माण्हू पंहिंजी इमारत जो बुनियाद या दावत अल्लाह जे डप या खौफ ऐं संदसि रज़ा ते रखे तो भलो आहे, या उहो जेको पंहिंजी इमारत जो बुनियाद नयन या कंहिं वाह जे किरंदड़ कपर या भर ते रखे ऐं इहा इमारत अॾींदड़ सुधो वञी दोज़ख जी बाहि में किरे। ऐं यादि रखो त अल्लाह ज़ालिम क़ौम खे हिदायत नसीब न कंदो आहे ऐं न वरी सिधी वाट ॾेखारींदो आहे। ऐं इहा इमारत यानी मस्जिद ज़रार जेका उन्हनि ठाही आहे हमेशा सनन दिलुनि में शक जो कारण यानी हसरत ऐं बेचैनीअ जो सबब बणी रहंदी ऐं इहा बेचैनी सनन दिलुनि खे टुकड़ा टुकड़ा करण खां सवाइ न वेंदी यानी सनन मरण ताईं उन्हनि खे सताईंदी रहंदी। ऐं अल्लाह त सभु कुझु ॼाणींदड़ ऐं निहायत दानाओ ऐं कमाल हिकमत वारो आहे।